सवाल कयो आहे मोहम्मद जत। वो तो चए त साईं क़िबला हिकु सवाल आहे त बिना टोपी जे नमाज़ थी वेंदी या न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बग़ैर टोपी जे नमाज़ थी वेंदी। अलबत्ता एतिरो आहे त जेकॾहिं पटको या टोपी मौजूदु आहे उन जे बावजूदि जेकॾहिं सुस्ती ऐं काहिली जे करे मथो उघाड़ो करे नमाज़ पढ़े थो त इहो मकरूह तंज़ीही यानी ख़िलाफ़े औलावा। बहितर इहो आहे त टोपी या पटको पाए पोइ नमाज़ अदा करे। पर जेकॾहिं आजिज़ी ऐं इनकिसारी जे करे मथो उघाड़ो करे नमाज़ पढ़े थो त पोइ इहो जाइज़ आहे, बल्कि इहो मुस्तहब अमल आहे। कंज़ुल उम्माल ऐं ॿियनि हदीस जे किताबनि में हदीस मुबारक आहे त हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां रिवायत आहे। उन फरमायो त वकान रुब्बमा नज़अ कलंसूतहु फजअलहा सुत्रतन बैन यदैहि वहुव युसल्ली। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं कॾहिं पंहिंजी टोपी मुबारक लाहे पंहिंजे अॻियां बतौर सुतरे जे रखंदा हुया ऐं नमाज़ अदा कंदा हुया। इन हदीस मुबारक मां मालूम थियो त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां टोपी लाहे नमाज़ अदा करणु साबित आहे। अहिड़ी तरीक़े सां फतावा हिंदिया जे अंदरि आहे त वतुकरहु सलातु हासिरर रअसहु इज़ा कान यजिदुल इमामत वक़द फ़अल ज़ालिक तकासुलन औ तहावुनन बिस्सलात। पाण फरमाए थो त जेकॾहिं पटको मौजूदु आहे उन जे बावजूदि सुस्ती ऐं काहिली जे करे बग़ैर टोपी जे नमाज़ पढ़े थो त इहो मकरूह आहे। ऐं अॻियां इन किताब जे अंदरि आहे त वला बस बिही इज़ा फ़अलहु तज़ल्लुलन व ख़ुशूअन बल हुव हसनुन। पर जेकॾहिं मथो उघाड़ो करे नमाज़ पढ़े थो ऐं इहो आजिज़ी ऐं इनकिसारी जे करे ईअं करे थो त इन में को भर्ज न आहे, बल्कि इहो हसन ऐं मुस्तहब तरीक़ो आहे। इन इबारतुनि मां मालूम थियो त मथो उघाड़ो करे नमाज़ पढ़ण सां नमाज़ थी वेंदी, पर जेकॾहिं सुस्ती जे करे ईअं करे थो त पोइ इहो मकरूह तंज़ी आहे ऐं आजिज़ी जे करे ईअं करे थो त पोइ इहो मुस्तहब आहे, जाइज़ आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।